नाज़रीन असां के ॿुधाईंदा हलूं त सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बल्दियाती इलेक्शन थी जंहिंखां पोइ हाणे ॻणप जो अमल जारी है। मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी सूरत हाल के ॿुधाईंदा हलूं। गैर हतमी ऐं गैर सरकारी रिज़ल्ट अचण जो सिलसिलो शुरू थी वियो है। कंदकोट म्यूनिसिपल कमेटी वार्ड 2 जे मेंबर जी सीट लाइ 6 उम्मीदवारनि में मुक़ाबलो थियो। पीपल्स पार्टी के उम्मीदवार असगर अली खोसो 1382 वोट खणी कामयाब थी वियो है। बे नंबर ते आज़ाद उम्मीदवार शेर मोहम्मद सुराणी जेको 105 वोट खणी सघियो। सिजावल में बल्दियाती चूंडनि जे सिलसिले में ॿिनि सीटनि ते थियल नंढी चूंडनि जे मुक़ाबलनि में सिजावल ज़िले जी यूनियन काउंसिल नंबर 6 शाह मोहम्मद शाह तालके मीरपुर बठोरो जे चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन जी सीट ते गैर सरकारी गैर हतमी नतीजनि मूजिब आज़ाद राजौनी इतिहाद जा उम्मीदवार चेयरमैन मुनव्वर ज़हूर वाइस चेयरमैन मोहम्मद सुलेमान मल्हा 2467 वोट खणी 131 वोटनि जी लीड सां कामयाब थी विया आहिनि। जॾहिं त पीपल्स पार्टी जा उम्मीदवार चेयरमैन जी सीट जो उम्मीदवार अताउल्ला शाह वाइस चेयरमैन जी सीट जो उम्मीदवार गुलाम मुर्तज़ा ज़हूर 2336 वोट खणी हाराए विया। बे तरफ़ यूसी खेराल जे जनरल काउंसिल वार्ड नंबर 1 जी सीट ते पीपी तरफ़ां अब्दुल लतीफ़ रांटो 510 वोट खणी कामयाब थी वियो। जॾहिं त तहरीक लबैक जो याकूब जाखड़ो 231 वोट खणी सघियो। टंडोजाम यूसी 8 जा वार्ड 4 जा गैर हतमी गैर सरकारी नतीजा पीपल्स पार्टी उम्मीदवार अयूब जमाली 631 वोट खणी कामयाब। आज़ाद उम्मीदवार शमन जमाली 478 वोट खणी हाराए वियो। म्यूनिसिपल कमेटी कोटड़ी वार्ड नंबर 13 जे मकानी चूंडनि जा गैर हतमी गैर सरकारी मुकम्मल नतीजा अची विया आहिनि। पीपी उम्मीदवार ज़ुबैर अहमद 772 वोट खणी कामयाब थियो। जामशोर इतिहाद जो उम्मीदवार याकूब मसीह 538 वोट खणी ॿिए नंबर ते रहियो। पीपी उम्मीदवार ताहिर मसीह 70 वोट हासिल कया। जनरल काउंसिलर जी सीट ते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार वरी अक्सरियत सां कामयाबी हासिल कई।